अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला والصلاة والسلام على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم سبحان الله بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا إن كثيرا من الأحبار والرهبان ليأكلون أموال الناس بالباطل ويصدون عن سبيل الله والذين يكنزون الذهب والفضة ولا ينفقونها في سبيل الله فبشرهم بعذاب أليم يوم يهمى عليها في نار جهنم فتقوى بها جباههم وجنوبهم وظهورهم هذا ما كنزتم لأنفسكم فذوقوا ما كنتم تكنزون صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. درود شریف پڑھو بلند آواز. گالا سجاب تھی ہو جی نبی سونے سا محبت دا تو دل کے درد سا درود شریف پڑھو. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على ابراهيم وعلى آل ابراهيم انك حميد مجيد. مجھے بھائیو عزیزو دوستو اے بزرگو، کافی سورات جو گزری ہوا عشاء خان تھی ان مسجد شریف میں ان محلے وارن تے قرآن پاک جو رحمت جو چھت جھلی پیا. سبحان اللہ. دھری تھا کیوں
आलमन सगोरन मौलाना मंगी साहब जे ज़ुबान मुबारक में जेको आवाज़ थियो इहो मोतियुनि जो मींहुं पियो वठो सम्झ वारे लाइ अकुल वारे लाइ। मौलाना हिदायतुल्लाह साहब भी कुरान पढ़ियो, हाजी साहब इमदादुल्लाह ऐं उनजे भाणे जी बि वसख न घटायो। हुजूर जी तारीफ़, अल्लाह जी वहदानियत, असहाबा जो शान, सुन हुसैन जो शान बयान करे तव्हांजो दिलि उछारे छॾे। हाणे मां हिकिड़ो नाचीज़ तव्हांजे आॾो हाज़िर थियो आहियां, मूं में कुझु बि कोन्हे, इहो सभु करामत सभु बरकत समूरा चयल क़ुरान में। हिन महिल ते वेहण निंड फिटाए क़ुरान जे करे इनखे रब ख़ाली कीअं छॾींदो? हिकिड़ा वॾेरे अमीर नवाब ऐं कामोरे जे सदक़े में तयारुनि खे उन्हनि वटां मज़ूरी मिले या तोहफ़ा मिलनि, अर्श वारो थो चए जेको मुंहिंजो क़ुरान जी मज़ूरी कंदो उनखे मज़ूरी मां पाण ॾींदुमि, छा ॾींदुसि? चई बदिले में जन्नत ॾींदोमांसि। हुज़ूर जहिड़ी हस्तीअ खे काफ़िर था चवनि क़ुरान न पढ़, जेकी घुरे त ॾियईं मज़ूरी असां था ॾियूं। साईं फरमायो मूंखे कुझु न खपे, मूंखे उहे मज़ूरी ॾींदे ला असअलुकुम अलैहि अजरा, ला असअलुकुम अलैहि अजरा इन अजरिय इल्ला अला रब्बिल आलमीन। मूंखे उहो ॾींदो अजूरो जेको जहाननि जो पालनहार। क़ुरान वारनि खे मज़ूरियूं रब पाण ॾींदो, माण्हू छा ॾींदा? उन खां मज़ूरी घुरनि जंहिंजे आॾो सारी दुनिया जो झोल झोलियूं बीठी आहे। फरमाए या अय्युहन्नास अंतुमुल फुक़रा इलल्लाह, पूरी दुनिया जा इंसान हो तव्हां सभु मुंहिंजे आॾो मोहताज हो। घुरण वारो केरु बि हुजे चओ मोहताज, ॼण वारो बेनियाज़, इहा आहे की न? हे वठण वारो हो ॾियण वारो, और दुनिया जे दरंदे निहारण वारो, कंहिंखे लप ॾिनुमि, कंहिंखे बुक ॾिनुमि, कंहिंखे झोल ॾिनुमि, कंहिंखे कुझु ॾिनुमि, कंहिंखे कुझु ॾिनुमि। मां वटि खज़ाना अथव, हिननि जा खज़ाना खुटी वेंदा न, पाण बचंदा न, हिननि जा खज़ाना ई बचंदा। मां बि दाइमु क़ाइमु आहियां, मुंहिंजा खज़ाना बि दाइमु क़ाइमु। नारे तकबीर, नारो ईअं दाड़ो ॼण टिनि ॾींहंनि जी बुख अथव। नारे तकबीर, ॻाल्हियूं न कंदुमि, क़ुरान और नबीअ जो शान बसि सभु कुझु हिन में आहे। माण्हू वेठा ई क़ुरान जे करे। या अय्युहन्नास अंतुमुल फुक़रा इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद।
इंसान हो तव्हां सभु मुंहिंजे दर्जा मुताज आहियो। तव्हां घुरण वारा ॾियण वारो मां, तव्हां धंधो झरण वारा भरण वारो मां। तव्हां कहिड़ो मां ग़नी आहे की न? ओ जेको ग़नी आहे जंहिं वटि पुटनि जा खज़ाना, रहमत जा खज़ाना, राहत जा खज़ाना, बरकत जा खज़ाना, इज़त जा खज़ाना, जो तारीफ़ जे लाइक़ उहो आहे। कहिड़ा लाइक़? अवल उन्हनि जी तारीफ़ कर जे सॼो जहान जोड़ियो आहे। आमना जे लाल जी तारीफ़ बि बरहक़, वलियन जी तारीफ़ भी बरहक़, शहीदन जी तारीफ़ भी बरहक़, सिद्दीक़न जी तारीफ़ भी बरहक़, अबे अम्मा जी तारीफ़ भी जो बरहक़ आहे कि न? जुमे जे ॾींहं जी नेकी भी बरहक़, लैलतुल क़द्र वारी रात जी नेकी भी बरहक़। ओ हिन क़ुरान मजीद जी तारीफ़ भी बरहक़, जो जंहिंजी क़ुरान में नेकी आहे सॼो जहान ॾही पवंदो न क़ुरान ॾहंदो न, चओ उनजी तारीफ़ ई ॾहंदी। पर अवल तारीफ़ उन्हनि जी कबी कंहिंजी? या त मथे त खणो भाव थो थिए। या अय्युहन्नास अंतुमुल फुकरा इलल्लाह, दुख हिन ॻाल्हि जो आहे मुहताज थी ऐं इंसान वॾाई करे पेट किन सां भरियो पियो आहे। छॾा अगल, छॾ वॾाई, पाण खे केरु त मां मथे अॻियां आहे हेॾे मारे तक हथ तूं खण गदो कबूल मां क्या आहे, झोल तूं झल त भरे मां छॾियां, चुप तूं चोर त मुरादा मां पूरियूं कयां। वकाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। क़ुरान ॿुध, क़ुरान ॻाल्हियूं न कंदो मां, क़ुरान इहा आयत जेका मां पढ़ी इहा काबतुल्लाह जे गिलाफ ते लिखी पई आहे, नेसारे वारे पासे ॾो वॾनि अखरनि सां चवे थो तव्हांखे तव्हांजो रब सॼो त जी छा कयां? पोइ सॼो जी वारे खे कबो कि न फोट वारे खे? कलाम सां सॼो हुनखे कबो जेको जवाबु मिले न। इब्राहिम दे हवाल से हाल मालूम थी, तूं ॼाणे थो अबो बि दुश्मन बणियो बीठो आहे, निमरूद सां कुल्हो कुल्हे में मिलायूं बीठो आहे, त इब्राहिम सड़े रब मुंहिंजा हेॾी बाहि पई आहे, ॼाण मूंखे बाहि में उछलायूं, पोइ छा आहे तुंहिंजी मर्ज़ी इब्राहिम? चइसि इन में वञणु क़बूल कंदुमि, तोसां बेगे भईवार न कंदुमि, जंहिं ग़लती न कर मां जो वेठो आहियां वार खे बि लोॾो न ईंदी। जे अबो तुंहिंजो दुश्मन आहे त मां रब त तुंहिंजो सॼणो आहियां। सॼण जेके बि हिक ॿिए जी मदद कंदासीं लालच ते, अलाह मदद कंदो बिना लालच। आहे कि न? हुकुम आयो बाहि ॾियो, बाहि हया कजाए खलील मुंदो थी, वार खे लोॾो न ॾिजांइ, जंहिंसे जहिड़ो मोकिलींदे अहिड़ो मोटाए वठिजांइ, मां तुंहिंजे हुकुम सां बाग थी बणिजी वञां। बाहि बि चयो रब जो मुंहिंजो, बाहि हुकुम कंदो आयो, सभु ॿुधाई कन हुयसि बिना कननि वारी बाहि, सॾु बि ॿुधो चयो बि मञे,
और तुझा असांजा हेॾा लपड़ा कनि पोइ बि क़ुर न ॿुधी एॾो रब कावड़ायो थी जो हिन कचहरीअ खां तोखे परे करे छॾी जिते वॾो प्रोग्राम जो मींहुं थियसि बदबख़्त उहे माण्हू जन क़ुर खां वणियो आहे हेॾे कमे मारे हित वारा मलाक हुनखे था चवनि अचो काॾे चऊं कि ज़मीन ते क़ुर पढ़ी रहियो आहे मलाक टोला कयूं था अचूं टोला अॼु हिन सदर जे भटियुनि में हज़ारनि जे तइदाद में मलाक क़ुर ॿुधण आया तूं घर जो घर में क़ुर न ॿुधे चओ पंहिंजी क़िस्मत खे रसूलुल्लाह जहिड़ी हस्ती क़ुर पढ़े मके जा माण्हू जादूगर था चवनि मके जा माण्हू चढ़ियो था चवनि अर्श वारो थो चए मुंहिंजा नबी चढ़िया इहे तूं शानुनि जो सरदार ऐं मुंहिंजा अरबी मोहम्मद तूं अकुल वारनि जो सरदार अदा ॻाल्हाए न चुप करे वियो नथी वञो ॻाल्हि त उथी वञो माण्हू विया त बसि मलाक ॿुधंदा 5 माण्हू तोड़े वेहनि त बि मां आवाज़ कंदुसि कंदे ॿुधो तूं शान जो सरदार तूं अकुल वारनि जो सरदार तूं इल्म वारनि जो सरदार तूं हसीननि जो सरदार आहे कि न हुकुम आयो ॿाहिरि कुल माया मार क़ुर आहे कि न ॻाल्हियूं आहिनि पंहिंजो हुकुम आयो ॿाहिरि पोइ कयो मञे कि न अच्छी ॾाढी थी वई अञा ताईं तो रब खे न सुञातो आहे हलिया नथो करे अंधो थियो आहे कंहिंखां जे पुछ त पुट घणा थी चवंदो 4 ज़मीन घणा जरे ॿ थी चवंदो 10 न्याणियूं घणियूं थी चवंदो 2-3 न्याणियूं दुकान घणा थी 4-5 चवे त पीअ घणा थी डंडे में हथ ॾियो गारियूं थो ॾे गैरत जो मसइलो आहे चवंदो चढ़िया हे छा थो चए अॿो त हिकु थींदो आहे किने कतरे मूं चयो हाणे केॾी गैरत थी अचे असली गैरत जो मालिक रब आहे चढ़िया चयो जे अॿो हिकु आहे त चयो रब बि हिकु आहे हिकु सुञाणो खलील कंहिंखे सॼो या नार कूनी बरदम व सलाम अला इब्राहीम बाद अल्लाह जो हुकुम आयो सलाम की वारी बंदी हो मुंहिंजे इब्राहीम जे मथो ख़बरदार जहिड़ो मोकिलियो जहिड़ो मोटायो थी जा निमरूद जी न्याणियूं उथी हिमरात में उथी लियो पातई ॾिठई त इब्राहिम नबी हक़ ते आहे कि न मुंहिंजो अॿो हक़ ते आहे नज़र जो करे त ॿाहिरों बाग जा बलहन अंदर बाग लॻी आहे वेठो तो जान खिले ते उते जो उते छा थी चए ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह कलमो पढ़ी मुसलमान देरी न थी निमरूद खे ख़बर पई तुंहिंजी न्याणी कलमा थी पढ़े खलील ते झलेसि घर फिरी वई केरु कढल हूंदी कावड़ में आयो ठका न्याणीअ खे जमात कराई हे छा थी करे अबो तुंहिंजो मां हो बे मज़हब जो माण्हू हुन ते कलमा थी पढ़े जवाब में थी चए बाबा जंहिंजे लाइ बाह जा बल ॿाराया थी होॾे नज़र त करे निहार ॿारहं बलनि अंदर बाग लॻी आहिनि वेठो तो जवान बागनि में खिले इहो थी रहो बाह में बाग बणाइण वारो केरु निमरूद जी न्याणीअ महलात मूं ॾिठो त अंदर बागनि निमरूद खे चई तूं ॾिस बाबा तके करे थो चई मागे बाही बाह थी नज़र जे काथे आहे इब्राहिम काथो हन बाग
धीअ थी चए थो बात तोखां हक़ वारियूं रब्बा अखियूं खसे अंधो करे छॾियो अथई माॻे हक़ वारियूं अखियूं ॾिनियूं अथई ॾिसांदी वेठो बि आहे खिले बि थो अंदरि बाग थी आहे त गुलनि वारनि वञनि गुल कया आहिनि मेवनि वारनि वञनि मेवा कया आहिनि जेके 10,000 मण काठियूं निमरूद गॾु कयूं उहे रब जे हुकुम सां सुकला काठियूं सायूं थी मेवो पचाए ॾी वयूं इहा ताक़त कंदी अञा उनखे नथो सघां अची ॾाढी थी वञे जंहिंजे हथ में सभु कुझु आहे ख़ज़ाना जे वटि भरिया पिया आहिनि या अय्युहन्नास अंतुमुल फुक़रा इलल्लाह ॾाढे अंदरि चओ सुभाणे मांखे दुख इन ॻाल्हि जो थींदो आहे त जंहिं रब बाने ते छोरा कया अॼु उन रब खे नथो सुञाण हया अचणु खपे इंसान खे अछी ॾाढी थी वई मालिक न सुञाती इब्राहिम नबीअ जे लाइ बाहिमो बाग कंहिं बणायो बाहि कंहिंजो कहिड़ो मञियो बाहि रब जो चयो ऐं दरिया बि अलाह दरिया चई थो मुंहिंजो मूसा ख़्यालु कजांइ हिन जे अम्मा सां मां वाइदो कयो आहे त दरियाहनि जा सैर कराए फिरोन दुश्मन जे घरों घुमाए वरी बचिड़ो दर्जे अंदरों आणे ॾींदो आहे कंहिंसे अन तारो हेॾे पुसी वेंदो हेॾे ॿुधी वेंदो जे मां जो वेठो आहे وأوحينا إلى أم موسى أن أرضعيه فإذا خفت عليه فألقيه في اليم ولا تخافي ولا تحزني إنا رادوه إليك وجاعلوه من المرسلين उसी पारो खोलियो मूसा जे अम्मा खे इल्हाम कयोसि खीर पीआर बचे खे सेहे जान जला हदाया कुठुंसि चई भला पोइ दरिया थो वई उन में मुंहिंजे हवाले करेसि से हेॾे कुसी वेंदो हेॾे ॿुॾी वेंदो चई मां जो वेठो आहियां दरिया अचे थो मुंहिंजो मूंसां ख़्यालु कजांइ वार खे बि लोॾो न ॾिजांइ दरिया उन्हीअ जे चए में हवा उन्हीअ जे चए में आहे पाणी उन्हीअ जे चए में आहे सिज उन्हीअ जे चए में आहे ओ चंड उन्हीअ जे चए में आहे मलाक उन्हीअ जे चए में जबल उन्हीअ जे चए में मुल्क उन जे कब्ज़े में आहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क क़ुरान ॿुधाए क़ुरान त माना तोते बि रब राज़ी थिए माते बि थिए ॾाढा गुनहगार कुझु ई कोन्हे साम्हूं तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वहुव अला कुल्लि शैइन क़दीर बरकत वारी ज़ात आहे उन अल्लाह जी जंहिंजे हथ में समूरे मुल्क जी बादशाही आहे कंहिंजे हथ में आहे सभु उन्हनि जे चए में मूसा जी अम्मा जो पई अथई पेटड़ीअ में विझी बचड़े खे दरिया में अल्लाह जे हवाले कई नील नदीअ मां नहर पई निकिरे जेका सिधी फिरौन जे बंगले ते जेको ॻोल्हींदो पियो त रब घर में आणे ॾिनुसि हला फिरौन तूं बि ताक़त मां बि हलायां त तूं रब आहीं कि न मां रब आहियां समूरा चओ रब जेको आहे सो आहे फिरौन बि रब खे सराए कान घर वारी चएसि कमी न हे छा थो करे छितो ॾियो तूं खाई तूं पीए तूं निंड करें तूं लश्कर जो मुहताज तोखे हवा जी ज़रूरत तोखे पाणी जी ज़रूरत तोखे निंड जी ज़रूरत रब त मुंहिंजो उहो आहे जेको जाॻे ई जाॻे
इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। निंद त कान्हे पर के ऊंघ बि कान्हे अथसि ऊंघ। जे रब निंद करे त चओ काश ज़मीन ते न रहंदी। कन खोले ॿुध ओ तूं निंद करे हो जागे मलाक मथो नौकर करे बिहारिया अथई हे पोड़ो हे जवान ये बानी मुंहिंजी हे बानो मुंहिंजो मलाक निंद कनि केवलनि जा दर्जन दाखत ते घुमनि माकोड़ा दा घुमनि मच्छर वलर कयूं था मथो घुमंदा वतनसि निंद पियो आहे तूं पटियो पियो गोगरे जो तड़को आहे गफ़लत जे निंद में आहे मथां दर नक में न वञे वात में न वञे कन में हे निंद करे तव्हां नौकर बणिजी मथां पहरो बिहारियो والسماء والطارق وما أدراك ما الطارق النجم الثاقب قل كل نفس لما عليها सचो आहे न क़ुरान। तूं रब खे प्यारो आहे तूं निंद करे मलाक मथो नौकर बणिजी पहरो ॾियनि अञा रब न सुञाणे। हया कर हिकिड़ो आहे अम जे पई त हीअं पेटड़ीअ में विझी बचे खे रब जे हवाले कयूं। हीअं जे बचड़ो अची नील नदीअ मूं न लिखी फिरौन जे बंगले ते हीअं जो पेटी खोलियूं हसीन जमील जवान नबी सोना थींदा आहिनि। घरवारी खणी छातीअ सां लाथुसि छो त फिरौन खे औलाद हुई ई कान। छातीअ सां लाथई माण्हू लुपदा हुया ॿार वालो रहंदो तुंहिंजी ज़ाल खणी छातीअ सां लाथो चिमनियूं थी ॾेसि पालण जो फ़ैसिलो कयूं थी आहे जे हा तलवार कढियूं आयो कढो ॿार ॿार निछड़ींदो मांस घरवारी दीजे छितो थियो आहे अखियूं त पट हेॾे त नज़र कर हेड़ा लाल कीअं कुहाए बाहूं अलाए काथो रब राज़ी थियो आहे जो हेड़ो लाल वराए सराए रंगे घर में आणे ॾिनो अथई नज़र त करे तुंहिंजे बि अखियुनि जो ठार आहे मुंहिंजे बि अखियुनि जो ठार आहे माई अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया एॾा रब खे वञा ॿुधो हिन सतर जे भटन वारो एॾा रब खे लफ़्ज़ वञा जो क़ुरान में लिखाए छॾिया अथई लिखिया पिया 5-8-10 साल थींदा ॿ दफ़ा तव्हांजे सदर जे भटन में साईं ग़ुलाम हैदर शाह जे दावत ते मां आयुसि वरी अॼु आहियां पर मुंहिंजी ज़ाल जे हथ में लाइजान वकालत मरात फ़िरऔन क़ुर्रत ऐनी वलक लफ़्ज़ ॿुध क़ुरान में लिखजी आहे ला तक़तुलूहु असा यनफ़अना औ नत्तख़िज़हु वलदा आहे क़ुरान 20 सिपारो खोलियो क़ुरान पहिरों चयो को आहे ॻाल्हि थी चए तूं न लाजांइ तुंहिंजे ॿेखियुनि जो ठार मुंहिंजे बि तूं निपटो आहे आल न औलाद मां पुटेलो करे पालींदीमांसि हिनजी ख़िदमत कंदुमि मन हिनजे ख़िदमत में मूंखे को नफ़ो चयो बीबी आसिया खे अहिड़ो नफ़ो पियो जो उमिरि कंहिंखे न पए एॾो नफ़ो पियो जो हलंदे हलंदे कलमो नसीब करे छॾिए इन खां मथे बि नफ़ो कहिड़ो आहे कलमो नसीब करे छॾियईंसि पर हुनखे ख़बर पई ज़ाल कलमा थी पढ़ई लोही में खां हथनि पेरनि में हणाईंसि बादशाह जी ज़ाल मुफ़्त में जन्नत न मिलंदई ट्रां थो कंदो वते माणे मां होड़े त तक विच दुखनि सां मिलंदो वल नबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ वल जूअ ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين आहे क़ुरान
पुटन में आज़माइनो मां, मालन में आज़माइनो मां, जानन में आज़माइनो मां, बुखा ॾेई आज़माइनो मां, सबुर कंदा वेंदो, बदिले में जन्नत जा महलात ॾींदो मां। बादशाह जी ज़ाल हेर तक हज़ारे नौकरियां जंहिंजे अदलीअ में हूं, हीअं जुतीअ जे नौक सां सोन जे ज़ेवरात खे थुॾण वारी बादशाह जी ज़ाल इम्तिहान अची वियो, चए थी सभु छॾींदसि, उन सां ॿिए खे भईवार न कंदसि। वाह भाई तुंहिंजो ईमान, केरु थो सुख छॾे, बादशाही केरु थो छॾे, इहो थी ईमान। मां सभु छॾींदसि, अल्लाह सां ॿिए खे शरीक न कंदसि। फिरोन कारियो हथनि पेरनि में लोहियूं में खाण आई, बेहोश थी वई। जॾहिं होश आयो अथसि, निमाना नेण खणी मथे थी निहारे, और शवारा ख़ुदा ज़ालिम ज़ुल्म कराया थी, महलातुनि मां कढरायो अथई, लोहियूं में खां हथनि पेरनि में हणायूं अथई, सभु संदसि, पर तोसां ॿिए कंहिंखे भईवार न कंदसि। माते कर्म जी नज़र कर, बन थिया फिरोन जा बंगलाऊं मारियूं, मांखे को नंढड़ो घर जन्नत में नसीब कर। ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीन आमनू इम्राअत फ़िरऔन इज़ क़ालत रब्बि इब्नि लक बैतन फ़िल जन्नह। अखियूं पढ़ सदको वञे, निंड न कर। वनज्जिनी मिन फ़िरऔन व अमलिही वनज्जिनी मिनल क़ौमिल ज़ालिमीन। माई जो रब क़ुरान में कायम किया, जो न क़ुरान करे न माई जी ने की गांधी ज़ाल काफ़र जी आहे, पर कमायो जो रब सां ॿिए खे शरीक न कयईं। माई थी रब सुञातई, अखियूं बचो सुजाग थी वियो। हिन करे मौलवीअ पियो आहे जो सभु थी वियुसि, बाक़ी हिकु बचुसि। वञी मौलवी चयुसि त बाबा लख शाबस आहे तोखे, कुल थी आहे, तूं वेठो आहीं वाइज़ में, वाह जे मुंहिंजे वाइज़ तो ते असर कयो आहे। हुन चयुसि मुला कहिड़ो वाइज़ कयो थी, मां लाल बे जो मिस्त्री बंदि कर त पचा लाल न। अखियूं बचियो सुजाग थी वियो, ॿुधो क़ुरान, छत झुली पियो दौर रहमत जो। अलाए काथों सदर जे भटिन ते रब राज़ी थियो आहे, जो उहो क़ुरान नसीब कयो अथई जेको मके उहो क़ुरान अव्हांखे नसीब थियो आहे, जंहिंखे सिद्दीक़ अकबर दुकान ते पढ़ियो आहे, जंहिंखे सोणे उमर भेड़ खां ॿुधी पढ़ियो आहे, जंहिंखे सोणे उस्मान शहादत जे कलम ते पढ़ियो आहे, जंहिंखे सोणे अलीअ घोड़े ते पढ़ियो आहे, जंहिंखे अम्मा ख़ातून जन्नत चकी हलई में पढ़ियो आहे, जंहिं क़ुरान खे इमाम हुसैन करबला जे मैदान में पढ़ियो आहे, और जंहिं क़ुरान खे जो सोणे मोहम्मद मके ऐं मदीने जे जबलनि में पढ़ियो आहे, पर जंहिं क़ुरान खे रब जे ज़ात पाण पढ़ियो आहे। अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान। केरु सुञाणे तोखे मांखे तको बि न लहूं, तोमें मामे आयशा समूरा जो इज़त हिन जे करे मिली। कर दीदार कर तक छड़ी पवे, दिशूं तियूं ॾिसी तारा ई सावा थी या थी, दीद नथी पवे त इन किंजा आखेरा चारियूं वेठो आहे। वाह जे न माईअ जो ॻाल्हाइणो आहे, वाह जे ॻाईंदड़ जो ॻाइणो आहे, छितो थियो आहे, अखियूं हिन जे करे ॾिनियूं थमाए। दीदार कर मुंहिंजे क़ुरान मजीद जो दीदार कर, ज़ियारत कर त सगीरा गुनाह ईअं शाने छॾां जीअं सुकल हुन मोलो ॾेजण सां पन शिरी किरी पवंदा। अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। थकिजी पिया हो ॾाढो, ॾाढो गजो सुभान अल्लाह। बाजारे रब बाज कई, बाजारे रब बाज कई जो पैदा कई इंसान, उनखे सेखारियईं क़ुरान। पखी लातियूं लहनि, बकरियूं बेका कनि, रिढूं रड़ंदियूं रभनियूं अचनि,
हे अच्छे टोपी वारो चाचो अच्छी दाढ़ी वारो कुरान पढ़े तो चो मानू तो कुरान बुधन पर मलाक भी कुरान बुधन हे कुरान पढ़े तो मानू तो बुधन पर मलाक भी बुधन असा पढ़ूं जमात बुधे मलाक कुरान बुधन बरो बुधो सदर जे भटन वारो मुझे मोहम्मद रबी कुरान पढ़े तो रब जी ज़ात कुरान बुधे या अय्युहल मुज़्ज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीलन निस्फ़हु अव इंक़ुस मिन्हु कलीला अव ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। ॻाल्हियूं न कंदुमि क़ुरान ॿुधंदो मां नबी जो शान छो त माण्हू हिन महिल ते क़ुरान जे करे वेठा आहिनि। इहा अहिड़ी हस्ती आहे लोह खे पारस लॻे त डंगी सोन बणाए छॾेसि पर जंहिंखे क़ुरान जो रंग लॻे हुनखे क़ुरान जन्नती बणाए छॾींदो आहे। मज़ो क़ुरान में बिलाल खे त तलवारीअ ते लेटायूं ॾे हवालो जे कुल हु अल्लाहु अहद सुभान अल्लाह ओ बिलाल हेॾियूं दियूं मारा मिलनी तभी आदो अधु तो कंहिं झट ते चुप करे चई जान हली वेंदी पर उन सां ॿिए खे शरीक न कंदुमि वणे वा बिलाल एॾो तुंहिंजो क़ुरान सां प्यार जान हली थी वञे चवे थो भली हली वञे क़ुरान न छॾींदुसि हली वञे। अमार खे टांडनि जे मच ते लेटायूं जे पकोड़े जीअं पची वेंदे क़ुरान छॾ जे दिल भर कीअं छॾींदुसि तव्हां टांडनि जो मच था सम्झो मां त गुलाब जे गुलनि जो बिस्तरो थो सम्झां जान हली वेंदी न सोने जी गुलामी अरबी मोहम्मद जी छॾींदुसि न क़ुरान जी दामन छॾींदुसि। तूं असां कुटीअ खां मजनू दमाद मस्तु कलंदर सभु कुझु अंदरि सॼो ॾींहुं हिन पेट जी ग़लती थी हया न थो अचई व्याज जो पैसो बि हिते रशवा बि हिते जुआ बि हिते ज़ुल्म जो बि हिते मर्द ख़बर पई रब जी पकड़ ॾाढी ॾुखी थी हे मिंट जे लोॾे जो जान थी खान काॾे आ मीर काॾे आ नवाब काॾे आ भुतार काॾे आ सगोरा जो बेपरवाह कहीं कान कामेन वमन कफर फइन्नल्लाह गनियुन अनिल आलमीन। हे मथे मुंहिंजे ते क़ुरान आहे नबीअ जी कान बि न कॾहिं रूह नबीअ जे पुट खे गोता कराई अपोरो हेठि हथ मथे खयूं बीठो आहे नबनी मिन अहली व इन वअदकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन। रब मुंहिंजो बचो आहे मुंहिंजे अलमो आहे तो वाइदो कयो आहे अर्श वारो तुंहिंजे नूह तुंहिंजे पीउ पुटाई वारी तंदुरी तोड़ी तमामु छाजे करे जे लईस मिन अहलक इन्नहु अमलुन गैर सालिह अमल कुधा दवी इन्हीअ जे करे हिनखे ॿाहिरि मोकिलियुमि हुनजी पाण पुट त वियो ॿाहिरि बरज़ाल बि वई वो मर्ज़ीअ जो मालिक आहे ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीन कफ़रू इम्राअत नूह व इम्राअत लूत कानता तहत अब्दैन मिन इबादिना सालिहीन फखानताहुमा वलम युगनिया अन्हुमा मिनल्लाहि शैअन वक़ील उद्खुलन नार मअ दाखिलीन। सिपारो क़ुरान आहे हे क्यों रखियो आहे नबीन जो ज़ाला ॿाहिरि थी वञी जो हुते पियो आहे ये राज़ी थो थिए त फिर हुन काफ़िर जी ज़ाल जो जन्नत ॾे थी वञे या कंहिंजी मर्ज़ी जो बेपरवाहीअ ते अचे वाह मुंहिंजा रब जे बेपरवाहीअ ते अचे त हू मर्ज़ीअ जो मालिक आहे कि न
इब्राहिम नबी जे अबे खे ओ मिट्टीअ में लेथल चिराग जी शिकिल ॾेई बाहिॾे रवानो करे त मर्ज़ीअ जो मालिक पर जे रहीमीअ ते अचे त अबू जेल जे पुट इकरम में साईं खे सुणे मोहम्मद जो गुलाम बणाए त जो मर्ज़ीअ जो मालिक वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह तव्हां घुरंदव न थींदो जी मुंहिंजी मर्ज़ी हूंदी उहे थींदो न हलंदी ॿिए कंहिंजी मर्ज़ी नबीअ जी मर्ज़ी बि न हलंदी मर्ज़ी रब जी हलंदी अच त सम्झाए क़ुरान सम्झाए अहिड़े तक इब्राहिम नबी थो चए पुट कुहां इस्माइल नबी थो चए कुसां अबो बि नबी पुट बि नबी वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहू कान सिद्दीक़न नबिय्या वरी तो जे वज़कुर फिल किताब इस्माईल इन्नहू कान सादिक़ल वाद व कान रसूलन नबिय्या अबो भी नबी पुट भी अबो छा तो चए हुकुम कई के तो गला फलम्मा बलग माहु साय क़ाल या बुनय्या इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंज़ुर मा ला तरा कुरान थी कुरान अबू तो चए मां ख़्वाब लधो आहे तोखे ज़बर करे चवां इस्माइल तुंहिंजी कहिड़ी मर्ज़ी आहे चयो जेको पुट जवाब ॾिनो अबे खे त वञो पर रब खे बि वञो पुट अहिड़ा हुजनि अॼु ॾाढी था पटनि पीअनि जी अखि पट हिकिड़े खां पुछो पुट घणा थी चए 5 इज़त कंदासीं जे हिकु कुटे वेंदो आहे ॿिए जो वारो ईंदो आहे ॿियो कुटे वेंदो आहे 3 जो वारो ईंदो आहे टियों कुटे वेंदो आहे 4थे जो वारो ईंदो आहे हे ज़ालिम हे औलाद आहे इहे पुट कहिड़े कम जा जो केतिरनि पुटनि पीअर मारे छॾिया मुंहिंजो नबी सुणो त वरमाया बोल मां जीअरा थियो माॾे बि न अचो इन्हनि जी ख़िदमत कंदा वेंदव अलाह दफ़्तर में हज जो सवाब लिखाए छॾींदो क़ुरान बि चए थो वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihsana wa imma yablughanna indakal kibar ahaduhuma aw kilahuma fala taqul lahuma uffin wala tanharhuma wa qul lahuma qawlan karima गालियों क्या को गालियों कई कुरान तो पढ़ा चेतन में कुरान हो गया अब्बे अम्मा के घर को करना और हमारे तक वे तो कुरान 4 बार के रह कन्नड़े हेरे तक कुरान को जे खुद भी लगता बताऊं मैं अमल चट न थी वञे एरे बाबे सां लड़े तो तॾहिं ते इब्राहिम नबी दुआ घुरी रब्बे हबली मिनस सालिहीन बच्चो दे पर सालियो दे जो जहिड़ो घुरियई ओड़ो ॾिनई तो असां दुआ कंदासीं रब पुट ॾे त वकील कयां डीसी कयां एसपी कयां कमिश्नर कयां वॾे उहिदे ते हुजे मैनेजर थे फलाणो ऑफिसर थे ये ख़ल्क़ जा खीसा कतरे इहा दुआ करी घुराई त मौलाना दुआ त घुर त पुट क़ुरान जो हाफ़िज़ थे क़ुरान जो कारी थे आलिम थे रमज़ान में इज़त हाफ़िज़ जी नवाब पोयो अमीर पोयो खान पोयो हे अॻियां बीठो आहे क़ुरान जो हाफ़िज़ मुसले ते वॾेरो आहे नवाब आहे मीर आहे पीर आहे खान आहे पोयो थी बि पर हाफ़िज़ जो बाबो आहे तूं बि पोयो थी क़ुरान जे सदको अॻियां बीठो क़ुरान आहे पारस आहे की न
हीरा लाल जवार मोती सोन चांदी नोट बंगला कारियूं सब मिट्टीअ में ठहिया ये मिट्टीअ में वेंदा कुरान मथो आयो आहे वेंदो बि मथे पर पंहिंजे परवाननि खे परनि में उॾारे रूबरू वञी रब जे ज़ात सां मिलाईंदुसि कुरान चवंदो उहो थी तुंहिंजो रब जंहिंखे ॾिठो ई न हुई जंहिंजो काबे ते मुंहुं करे सजदा कई जंहिंजा रुकू कई जंहिंजे नाले ते हज़ारे रुपया ख़ैर ख़ैरातूं करे बुखिया खाराई उघाड़ा ढकाई कुरान वारनि जी ख़िदमत कई दीनदारनि जी कई मिस्कीननि जी कई हाणे ओड़े आत्मा परनि में उॾारे रूबरू रब सां मिलाया नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा ओड़े कुरान वारा वयूं तुंहिंजे इंतज़ार जूं घड़ियूं पूरियूं थी और आत्मा 70,000 नूरानी पर्दा हेॾे होॾे करे रूबरू पंहिंजो दीदार कराया जो तूं मुंहिंजो बानो आहे मां तुंहिंजो रब इहे मंज़िला बि हिन जे करे नसीब थींदई अॼु माण्हू खे क़ुर नथो वणे ॻाल्हियूं हुजनि बैत हुजनि कसीदा हुजनि रुबायूं हुजनि शेर हुजनि हिते शेर पुछंदा आहिनि वमा अल्लमनाहु शेर वमा यंबग़ी लह सुभान अल्लाह धरी आहे चवंदो त मननि मां त फाथा हिकु लहे थो ॿियो वेहे थो हिकु लहे थो ॿियो अलाए किथे गुजाईंदा वमा अल्लमनाहु शेर वमा यंबग़ी लह अॼु वक़्त वारी राति थी जो मिठो क़ुरान नसीब थियो न त हिन महिल डिश न उते हूंदे वात पटियो पियो हूंदो थी तारा पटे उते ई सीक थी वई डिश टीवी ॾिसंदे निंड वठी वई अलाए कहिड़ो असर थींदी हा क़ुरान ॿुधंदे वेठो आहीं ईअं सम्झ ॼणो बिस्तर जे बाग में वेठो आहीं वॾियूं हुननि जूं करम नवाज़ियूं थी जीअं रहमत वारो क़ुरान नसीब कयो थी ॿियो तोखे खपे छा अखियूं बंदि जो सभु कुझु हिन में छा में आहे क़ुरान वमा अल्लमनाहु शेर वमा यंबग़ी लह इन हुव इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन मुंहिंजो मोहम्मद न शेरनि जे लाइक़ु हो न शेर सिखाया मांसि उहो क़ुरान ॾिनो मां जेको खुलियल नसीहत बणिजी आयो आहे इन हुव इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन कुरान में मुबारक नथी मिले क्यों कुरान में मुबारक कुरान वारनि खे थी मिले नबी सोने वटि मुबारक कुरान वारनि खे थी मिले सियारे जी रात आहे साहबी तो कुरान पढ़े नबी से पारे में था ॿुधनि अज़ान सुबुह ताईं साहबी कुरान पढ़ो संगन बीठा ॿुधनि था साहबी तो जैसे हलो वगे कि बोलो कीअं हलो मथे तक नूरी मलाक लाटू करे जंहिंजो क़ुरान था ॿुधण अचनि मां मोहम्मद कीअं हला तक मानो सुबुह जो साहबी आयो निमाज़ ते तो पे कुरान पढ़ियो राति चईंसि हा राह जे कुरान पढ़ियो थी मां मोहम्मद खे रुआरियो धोधी से मूंखे त ख़बर कान हुई त तव्हां ॾा ॿुधो न त अञा ठाहे मां क़ुरान पढ़ां हा जेपुट जे ख़बर न हुई त बि अहिड़ो क़ुरान पढ़ियो थी जो मूंखे रुआरियो धोधी हाणे ओरे ता या ज़बान त ओरे कर जंहिंसां अहिड़ो मिठो क़ुरान पढ़ियो थी या ज़बान ओरे कर त इन ज़बान ते मां मोहम्मद चुनिया ॻाइणे जे ज़बान ते नबी से चुनी न ॾिनी आहे शाइर वारे जे ते न तो क़ुरान आहे क़ुरान बि ज़िक्र चाहे फरमाए तो सुम्म तलीन जुलूदुहुम व क़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह अलाए काथो रब राज़ी थियो तो जो रहमत थी वसे नीं आसमान तो वसंदो आहे पाणीअ जो अॼु तव्हांजे ॻोठ ते तो वसे क़ुरान जे करे रहमत जो और
इन महले वारो रंगियो अज उन कुरान मजीद जे पढ़ण जे करे रहमत जो मींहुं तव्हां ते वसी रहियो आहे जो जेको माखीअ खां मिठो आहे मिठो न शरबतन को जो मिठो जो मज़ो आहे कुरान छा पे बयान के मथो यार छा बाबा इब्राहिम नबी इस्माइल नबी जो बयान हो न चाचे बच्चों दे पर सालियो जहिड़ो घुरी ओड़ो ॾिनी अबो चयो पुट खे मां ख़ाब दुआ ज़बह करे वेठो आहियां पुट अहिड़ो जवाब ॾिनो अबो त राज़ी थियो पर अर्श वारो बि राज़ी थियो काल या बतफल मा तुमर सतजिदनी इंशा अल्लाह मिन साबिरीन सदको ना कुरान पुजे नाले ये न हुजे आ त असां अॼु हिन में लियो हा हा हिन जे करे बचो पियो आहे ये वॾी हस्ती आहे हिन जे पढ़ण जे करे आयल अज़ाब गज़ब डमर कहर करी थो वञे मुंहिंजो नबी तो फरमाए त पंजनि शयुनि जे ज़ियारत करण सां अल्लाह जो गज़ब रब जो डमर रब जो कहर हटी वेंदो आहे रहमत वसी पवंदी आहे साहबी था चवनि साईं उहे पंज शयूं कहिड़ियूं जे पहिरियों क़ुरान जी ज़ियारत ॿियो काबे जी ज़ियारत टियों आब ज़मज़म जी ज़ियारत चोथों अबे अम्मा जी ज़ियारत पंजे नंबर में कई हक़ वारे आदम कई बुज़ुर्ग कई वलीअ जे ज़ियारत करण सां बि रब जी कावड़ हटी वेंदी आहे रहमत वसी पवंदी आहे सभु कुझु हिन में पुट जवाब ॾिनो रब भी राजी अरे तो के पुत्र जल्दी कर तैयारी कर के बाबा जल्दी कर दे न कर जे ॻाल्हि जो हुकुम मिलियो थी जे रब घुरियो त मूंखे सब्र वारनि मोलांदे इहो थी पुट जो जवाब हाजरा जी कुर्बान वञा जल्दी कर तरफ़ ले न करा इस्माइल खे सुरमो पाराड़ सिंगारियूं सवारियूं वतियूं थो अचेसि मिना जे मैदान में जाते तुम्बा था कुझनि घटा ऐं बकरियूं उते पुट खे कोहण आयो आहे अबो दोजे त कुहा बचे दोजे कुसार शवारो दोजे मावार खे बि ओॾे न ॾींदो मां है मुंहिंजा रब तुंहिंजी ताक़त अन्नल कुव्वत लिल्लाह जमीआ छॾियो आहे उहे अलाए काॾे विया जेके हिन खे चिंबड़िया थियो जन्नत जे माण्हुनि जा वारस बणिया सभिनी ताक़तुनि जो मालिक चए थो मां केरु आहे असांखे मिलियो आहे घर में चे क़ुरान क़दुरु कोन उन खां क़दुरु पुछ जन सिर ॾिना अम्मा जे अम्मा खे अबू जेल घुरायो सुमैया हे छा थी करे छॾ क़ुरान उठ घुराई कजो उत्तर मुंबे जो ॾखिण चए उठ हलाईंदो माए अधु अधु थी वेंदी हिकु माईअ जी टंग हिकु उठ जे पहाड़ सां ॿधराई ॿी माईअ जी टंग ॿिए उठ जे पहाड़ सां ॿधराई चवे थो उठ हलाईंदो माए अधु अधु थी वेंदी सुठो थी क़ुरान शरीफ़ जवाब में थी चए हाओ मुंहिंजी अम्मा तुंहिंजो जवाब सोन जे अखरनि सां जेकॾहिं लिखिजे त बि सोन जी इज़त घटि आहे माईअ जे लफ़्ज़नि जो मान अञा मथे आहे चवे थो उठ हलाईंदो माए अधु अधु थी वेंदी सुठो थी क़ुरान शरीफ़ जवाब में थी चए त रहियो केरु आहे त मां रहंदसि हे मिंट जे लोॾे जो जहान आहे अबू जे लखान उठ हलंदा वेंदा मां अखियुनि सां जन्नत जूं मारियूं ॾिसी वेई आहियां हे मिंट जे लोॾे जो जहान आहे अबू जे लखान उठ हलंदा वेंदा मां अखियुनि सां जन्नत जूं मारियूं ॾिसी वेई आहियां
वसियार वापस रखे कपड़ा पाराए सिंगारे हाणे सोचे पुट आखिरी घड़ियूं थी जेका पार त कयूं थी कर अनकरीब जुदा थी नहीं पुट भी प्यारो है पर बेपरवाह जो हुकुम आहे मूंखे मञणो और जेका वसियत करनी थी करे वठ पुट तुंहिंजे अब्बा तोखे कहिड़ी वसियत कयां तू जल्दी को देर न कर जेका पार त करनी मां अर्श वारे साईं ॾे करे छॾींदुमि मौत आयाती तुझे हथ में न आहे रब जे हथ में आहे अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल